अस्सलाम वालेकुम दोस्तों थोड़ो समाज के हवाले से गाल कंदासीं। तो असो जो समाज है, असो ये मुआशरो है, वो कड़े पासे पे वने, थोड़ी उन ते नज़र विझंदासीं, थोड़ो उन ते गौर कंदासीं। दोस्तों तमाम घणो अफ़सोस थिए तो असो जो समाज है वो ॾींहं ॾींहं पोइते 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 उन्हनि गंदनि कमनि में गिरबो वञे जेके इंसानियत के ख़िलाफ़ आहिनि। असांजी जेका सकाफ़त है, असांजी जेके रिवायतूं आहिनि, असांजे वॾनि जेके कुर्बानियूं ॾिनियूं, हिकिड़ो अज़ीम मुआशरो ऐं हिकिड़ो अज़ीम समाज जेको डेवलप कयो, जेका उन जी बुनियाद रखी ऐं जेको तरतीब ॾिनो, उन जे बिल्कुलु मुखालिफ़ सिमत में असीं अॼु गामज़न आहियूं। इन जी वजह छा आहे, थोड़ो उन ते गौर फ़िक्र कंदासीं। दोस्तो समाज जो विगोड़ है तो महज़ असी चंद पैसनि जे लाइ, असांजो अॼुकल्ह दीन ईमान जेको है वो है पैसो। उन्हनि खे कहिड़ी शइ चङी है, कहिड़ी शइ इंसानियत के ख़िलाफ़ है, कहिड़ी शइ असांजे इस्लाम जे ख़िलाफ़ है, उहा का बि शइ नज़र कोन थी अचे। असांखे जेकॾहिं नज़र अचे थो तो सिर्फ़ु ज़माने हाल नज़र अचे थो ऐं त पैसो नज़र अचे थो। पैसे लाइ अक्सर जेके आहिनि माण्हू उहे पंहिंजो कारोबार वधाइण जे लाइ ऐं पंहिंजो पैसो वधाइण जे लाइ, पंहिंजी प्रॉपर्टी वधाइण जे लाइ, इन्हनि सभिनी शयुनि खे विसारे ऐं पैसे जे पुठि पिया आहिनि। अक्सर जेको है सो पाण वटि कारोबार माण्हू कनि था, दुकानदारियूं आहिनि, ॿिया कई कारोबार आहिनि, उन में जेका ज़ाहिर शइ जेका रखी वेंदी आहे मुनाफ़े जी, उहा आहे कोन। जंहिंखे जेतिरो वजु मिले थो उहो उन मुताबिक़ उहा शइ विकिरो करे थो ऐं उन जे लाइ उनखे काफ़ी जेको आहे सो ग़लति ॻाल्हाइणो पए थो। के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके कूड़ा कसम खणी वेंदा आहिनि ऐं महज़ उहो पैसे जे लाइ। उन खां पोइ कंहिंखे केतिरो नुक़सानु थिए थो, करे थो। मेडिकल जे हवाले सां ॾिसिजे त बि उहो जेको आहे सो उन्हनि खे नज़र कोन थो अचे। हू सिर्फ़ु पंहिंजो नफ़ो ॾिसंदा आहिनि। का अहिड़ी शइ जेका दवा हूंदी आहे या अहिड़ी का बि आइटम्स हूंदो, उहो जेको आहे सो फ़रोख़्त कंदे देरि कोन कंदा। ॿ नंबर जेके कम आहिनि उन्हनि जी बि जेका आहे सा तमामु घणो उरूज आहे हिते, महज़ पैसे जे लाइ। ऐं हींअर जेको आहे सो मरी इंसीडेंट ॾिसिजे, गलियात ऐं मरी जेको आहे सो उहो इंसीडेंट ॾिसिजे त उन में बि उहो ई थियो। हेकांदी रश थी, माण्हू तमामु घणा अची विया हलिया, त उते जेके इहे माफ़िया हुई, अॼु पंहिंजे समाज में त हर माण्हू माफ़ियो आहे। हर माण्हू पंहिंजी माफ़िया ठाहियो वेठो आहे पैसनि कमाइण जे लाइ। त उहे 4-5 हज़ार जो कमिरो 50,000 ताईं वञी पुॻो, 500 रुपया कोप चांहि जो थी वियो हलियो। पाणी जेको आहे सो इंसानियत खां बदतरीन जेको अमल आहे, पाणी जो इनकार करणु, उहो जेको आहे सो उते अमल कयो वियो, पाणी जो इनकार कयो वियो। मर्सी जेका रहम एहसास जेका इंसानियत जी हिकिड़ी अज़ीम गुण हूंदी आहे, असांजे इन मुआशरे मां निकिरी ख़तमु थी वई आहे।
हूं त असीं वॾी वॾी दावा कंदा आहियूं त असांजी ही रिवायतूं आहिनि, असांजी ही शान आहे, असांजी ही जेका आहे असांजे वॾड़नि जो जेके तहज़ीब आहे, अॼु उन तहज़ीब जो इहो कारो मुंहुं आहे महज़ पैसनि जे लाइ। असांजी ही जेका हींअर जेके एक्टिविटीज़ आहिनि, जेके असांजूं जेके हींअर समाजी हवाले सां जेके अमल आहिनि, उहे बि हिकिड़ी तारीख़ जेको आहे सो तारीख़ में लिखिया वेंदा। त सुभाणे दुनिया अव्हांखे जेको आहे सो कहिड़नि नालनि सां कहिड़नि किरदारनि सां जेको आहे सो तशबीह ॾींदी, उनजो बि अंदाज़ो कजो। आख़िरत खे त छॾियो, फिटो करियो, पर हिन दुनिया जे हवाले सां चवां थो, पर उन मां हासिलु कुझु बि कोन थो थिए, उन मां कुझु बि हासिलु कोन थो थिए। ठगी ऐं कूड़ जे बुनियाद ते जेका शइ ठाही वेंदी, उन मां का हासिलात कोन थींदी। दोस्तो, इहो असांजे माशरे जो कल्चर थी वियो आहे। मोबाइल फ़ोन जे लाइ कंहिंजी जान जेका खसी वञे थी, पैसनि जे लाइ कंहिंखे मारियो वञे थो। इहो छा आहे? पिरापटी जे लाइ जेको आहे सो भाउ जो क़तलु करे छॾे। नंढड़ा मासूम ॿारड़ा आहिनि, उन्हनि जो शेयर्स हूंदो पिरापटी में, त उनखे ख़तमु करे छॾींदा। का बेवा हूंदी आहे, उनखे जेको आहे सो क़तलु करे, मज़लूमनि ते ज़ुल्म करे ऐं का शइ हासिलु कबी, उहा हासिलात कोन चइबी। न ई अॻियो माण्हू उन मां कुझु पिराईंदो। अवी जेके अहिड़ा वाक़िया कई दुनिया में रोन मां थी विया आहिनि, उन्हनि ते नज़र दौड़ायो त हुननि लाज़मी जेको आहे सो 10 दुनिया 70 आख़िरत, ॾऊण ते हिते लोड़े पोइ अॻिते विया हूंदा। दोस्तो, हिन ते गौर ऐं फ़िक्र करियो। जेके बि दोस्त इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झनि था, उहे पंहिंजे माशरे में, पंहिंजे माण्हुनि में, पंहिंजे महलनि में, पंहिंजे घरनि में ॿारनि खे इहा तरबियत ॾियनि त कूड़ ऐं ठगी खां पासो कनि, सुठी ॻाल्हियुनि जी तरफ़ अचनि। दोस्तो, इहो ई चई आउं मोकिलाईंदुसि। मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, हेल्प करियो, मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई करियो ऐं मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करियो। अस्सलाम वालेकुम दोस्त।